अञा रोशनी ॾे, अञा रोशनी ॾे, अञा आहे दुनिया असांजी अंधारी, सुझे कोन चारो, अञा रूह भिटके, अञा रोशनी ॾे, अञा रोशनी ॾे। हिन सेमिनार जे 3 सत्र जे लाइ उन में पेपर पढ़ण वारे सुश्री नादिया मसंद खे इनवाइट थो कयां, आमंत्रित थो कयां, अची मंच ते पंहिंजो स्थान ग्रहण कनि। हिन सत्र जी अध्यक्षता कंदा वरिष्ठ साहित्यकार श्री भगवान बाबाणी। उन्हनि खे निवेदन आहे त मंच ते पंहिंजो स्थान ग्रहण कनि। ऐं हिन सत्र में मुख्य महिमान जे रूप में तव्हांजे साम्हूं हूंदा श्री शमशेर सिंह नंदवाणी। महिरबानी करे उहे बि अची पंहिंजो स्थान ग्रहण कनि। अॼु जे पेपर में, अॼु जे हिन सत्र में पेपर पढ़ण वारी सुश्री नादिया मसंद जो, डॉक्टर नादिया मसंद जो स्वागत करण लाइ मां आवाज़ थो ॾियां भेण कविता इसराणी खे। उहे अचनि ऐं डॉक्टर नादिया मसंद जो स्वागत कनि। हिन सत्र जी अध्यक्षता करण वारे श्री भगवान बाबाणी जो स्वागत करण लाइ मां सिकसा सर थो कयां श्री इंद्रदास मेंघाणी खे। उहे अचनि ऐं हिन सत्र जे अध्यक्ष जो स्वागत कनि। इन ॻाल्हि जो सबूत ॾियो त रसोई खाइण खां पोइ तव्हां निंडा खड़ा कोन आहियो, जागो पिया बराबरि। ऐं मंच ते उपस्थित महिमान श्री शमशेर सिंह नंदवाणी जो स्वागत करण लाइ भाउ मुरली बलवाणी खे नींड थो ॾियां, अचनि ऐं महिमान जो स्वागत कनि। ताड़ियूं ताड़ियूं तव्हांजे जागण जो सबूत। नारायण श्याम जे हिकु शेर सां मां अॼु जो पेपर पढ़ण लाइ डॉक्टर नादिया मसंद खे इनवाइट थो करणु चाहियां। मुंहिंजो अॼु जो मौज़ू आहे नारायण श्याम जी शाइरी जो जादू। जादू त सुबुह खां वठी हले थो, पर मुंहिंजी नज़र में उन जो जादू कीअं आहे उहो मां तव्हांजे साम्हूं रखां थी। नारायण श्याम जी ज़िंदगी ऐं फ़न ते घणा ई पेपर पढ़िया विया आहिनि। इन तफ़सील खे थोरो नज़रअंदाज़ कंदे मां सिर्फ़ु उन्हनि जी शाइरी जे जादूअ ते ॻाल्हाईंदसि। जादू हिकु अहिड़ो तासुर या असरु हूंदो आहे जेको तव्हांखे ज़हनी तौर ते या रूहानी तौर ते हैरान कंदो आहे, छो जो ख़ालिक ऐं संदसि ख़लकियल शाइर में को बि फ़र्क़ु न हूंदो आहे। ख़लकींदड़ जो आवाज़ आदि सुर आहे, इहो ई शाइर जो आवाज़ आहे। अदबी तख़लीक़ इंसान जे ज़हन जी पैदावार हूंदी आहे, तंहिं करे कोई बि नक़ाद अभ्यास जे ज़रिए तख़लीक़ ऐं तख़लीक़कार जी ज़हनी लाड़नि, सोचनि जे तरीक़नि ऐं संदसि लाशऊरी महरकनि जी ॻोल्हा कंदो आहे। मां अहिड़ी हिकु कोशिशि कई आहे नारायण श्याम जी शाइरी खे उथलाइण ऐं पुथलाइण जी, छो जो नारायण श्याम असांजे दौर जी शाइरी जे वहकरे खां अलॻि थलॻि पंहिंजी ज़ाती असलूब जे करे निराला ऐं अनोखा आहिनि। छो जो जदीद शाइरी या तरक़ी पसंद शाइरी जी बुनियादु विझण वारा फ़क़ति नारायण श्याम आहिनि ऐं अहम पिणु भली हू किशनचंद बेवस जे असर हेठि आयल शाइर आहिनि। गॾोगॾु हाजी महमूद ख़ादिम ऐं परसराम ज़िया जहिड़े अवामी लहजे वारे शाइरनि खे पंहिंजो रहबर ऐं रहनुमा तस्लीम बि करनि था। नारायण श्याम खे सिंधी क्लासिकी शाइरी, फ़ारसी क्लासिकी शाइरी, जापानी हाइकू ऐं जदीद मग़रिबी शाइरी जो ऊनो अभ्यास आहे। इन ई करे संदसि शेर ऐं सिंधी फ़ारसी हिंदी जदीद मग़रिबी धाराउनि जो सुहिणो मेलाप नज़र अचे थो। दोहो, सोरठो, बैत, वाई, गीत, नज़्म, रुबाई, ग़ज़ल, आज़ाद नज़्म, तराइल ऐं हाइकू सभी सिन्फ़नि में ते हू हिकु जहिड़ी कुदरत ऐं सवलाई सां लिखी सघे थो, त पोइ उहा सिन्फ़ मग़रिबी हुजे या मशरिक़ी मक़ामी हुजे, सभिनी सिन्फ़नि में लफ़्ज़नि जो जादू असांखे मोहे थो। मूंखे उन्हनि जी शाइरी में रुमानवी रंग ॾाढो पसंदि आहे, छो जो उन्हनि जी ग़ज़लुनि में नित नवां अणछुअल टाणा आहिनि। शाम जो मुशाहिदो ऊनो ऐं अहसासु ॾाढो वसी आहे।
हिकु शेर ॾिसो, उथी छिरकी बस कावड़ी मुस्कुराई, लिखी कंहिं कयसि पेर में किथकिताई। केतिरो मासूम जज़्बो आहे जंहिंमें हिकु प्यार जे अहसास जो मुशाहिदो आहे। ईअं थो लॻे जीअं असांजे साम्हूं उहा सिचुएशन फिल्म वांगुरु नज़रुनि जे साम्हूं घुमी वञे थी। पंहिंजे तख़लीक़ी वसीले सां इंसानी नफ़्स उन में लिकियल पहलुअनि खे आया कयो आहे। संदसि नज़रियनि खे पढ़ंदे वक़्तु पढ़ंदड़ खे इंसानी ज़िंदगी जे हिन अहम अहसास जी ख़बर पवे थी। हिकु ॿियो शेर ॾिसो, केई भेरा पाण ई पंहिंजो दर मुंहुं खड़कायो, केई भेरा पाण ई पंहिंजो दर मुंहुं खड़कायो, मुंहुं पे भायो अंदरां ई ईंदो मुंहिंजो आवाज़। ही इंतज़ार जी हद आहे। हर शेर में कंहिं जज़्बे जी खोजना आहे ऐं ज़िंदगी जा अक्स अहिड़ी ख़ूबसूरती सां चिटिया विया आहिनि। आम तौर ते रवायती गज़लुनि में इस्तारनि या अॼाणनि सां भरियल हूंदा आहिनि, पर शाम जी फ़नकारी लाजवाब आहे। इन ई प्यार जो हिकिड़ो ॿियो अंदाज़ ॾिसंदा कि झले ॿार खे माउ धमकायो जीअं पए, झले ॿार खे माउ धमकायो जीअं पए, मूंखे ॿार सां कीअं नथी रीस पए। शाम ॾाढो हक़ीक़त पसंदि आहे। किथे किथे संदसि शाइरी में सूफ़ियानी रुमानियत बि झलके थी। हिन शेर में माउ जे प्यार जो अहिड़ो ऊनो रंग पेश कयो आहे जेको पढ़ंदड़ खे कंहिं गहरी सोच में ॿुॾण लाइ मजबूर करे थो। असांजे दौर जा केतिरा ई शाइर लफ़्ज़ी रिदम लाइ ज़ोराइता ऐं फाटंदड़ ऐं गूंजंदड़ उचार कतब आणे वक़्तु वाह वाह त हासिल कनि था, पर पढ़ंदड़ सिर्फ़ु उन में रिदम में ई अटकी पवे थो ऐं शेर जी ऊनाई या गहराई ताईं पहुची नथो सघे। शाइरी जो असल मक़सदु आहे कोई न्यापो, को सनियो, को ख़्याल, को अक्स, को जज़्बो पढ़ंदड़ जे ज़हन ताईं मुंतक़िल करणु, न कि मुंझाइणु। नारायण श्याम जी हिकु बि गज़ल में ओतिरो माहौल नथो मिले। हिन जे ज़रे घटि हर गज़ल में सिंधी माहौल आहे। गज़ल में कहिड़ो बि मुशाहिदो हुजे या अक्स हुजे, शाम उहो अहिड़ी फ़नकारी सां पेश करे थो जो गज़ल जो तक़ज़ुल बि ज़ख़्मी नथो थिए ऐं हू पंहिंजे मुकमल इज़हार बि करे थो वञे। हालांकि जॾहिं शाम जी शाइरी नसरी हुई त सिंधी गज़ल जो रंग ढंग ईरानी हो। शेर ॾिसो, ज़िंदगी मसइला हज़ार मगर मुर्क तुंहिंजी सभिनीनि जो हल आहे। ज़िंदगी जो नाज़ुक जज़्बो साफ़ सलूणी सिंधी हिननि जी ख़ासियत आहे। हिननि ॿियनि अदीबनि वांगुरु हिंदी जो असरु क़बूल न कयो आहे। संदसि सिंधी अहिड़ी साफ़ आहे जो सिंध में रहंदड़ शाइर बि नथा लिखनि। हिन जी गज़ल में नवाण आहे, खोजना आहे, जदीदा पेचीदा ज़िंदगी जा अक्स आहिनि। हिन सदी जा मसइला आहिनि, सिंधी माहौल आहे ऐं गज़ल में नग़मगी आहे। शाम जा अक्सर गज़ल गैर मुदरफ़ आहिनि। शुरू जे गज़लनि में रदीफ़ इस्तेमालु कयो अथनि, पर अॻिते हली बिना रदीफ़ जी गज़ल बि लिखिया अथनि। इन करे जो रदीफ़ ख़्याल खे महदूद करे थो ऐं शाइरी खे लफ़ाज़ी ऐं काफ़िए पैमाई ते मजबूर करे थो। बिना रदीफ़ वारी गज़लुनि में शाइर खे वधीक आज़ादी मिले थी। इंसानी फ़हम ऐं इदराक लाइ कंहिं बि शाइर जो अदब जो अभ्यास एतिरे क़दुरु अहम आहे जो T.S. एलाइट इन खे साह जियां ज़रूरी थो सम्झे। इंसानी फ़हम ऐं इदराक जे पहलुनि मां तख़लीक़ी अदब सिर्फ़ु हिकु आहे ऐं इंसानी शख़्सियत जी बि। अदब में अभ्यास जहिड़ोक रूमानी अभ्यास, जमालियाती अभ्यास ऐं समाजियाती अभ्यास जियां नफ़्सियाती अभ्यास बि हिकु अहम शाख़ आहे। जीअं रूमानी नक़ाद कंहिं बि तख़लीक़ी फ़न पारे मां रूमानियत तलाश करे थो, उन जे मयार जो तयन करे थो, नफ़्सियाती मुशाहिदो शख़्सी तसवुरनि जे रोज़ान लाशऊर में पैदा थींदड़ मुहरकनि जी बि ॻोल्हा करे थो। शाम जे लाशऊर में सिर्फ़ु सिंध ऐं सिंधी माहौल, सिंध लाइ प्यार जो रुझान बि ॾिसण में अचे थो। शाम गज़ल खे सिंधी माहौल ॾे मोटाइण, उनखे जदीद तक़ाज़ुनि जे लाइक़ु बनाइण ऐं वारे तजुर्बे में पंहिंजे हम असरनि खां अॻु भरो आहे। इहो इन करे जो इन तजुर्बे में गज़ल जे सभिनी लवाज़मनि खे क़ाइमु रखियो आहे त सिर्फ़ु इन खे ई ॾिठो वियो आहे, पर इन्हनि में सूंहं बि पैदा कई आहे अथाईं। शाम जो इहो कमाल रुगो गज़ल ताईं महदूद न आहे। हाइको, तराइल, सैनेट, आज़ाद नज़्म, रुबाई जेका बि सिन्फ़ हुजे उनखे सिंधी वेस
सां ढकाए उनखे उजारियो ऐं पंहिंजो कयो आहे, जीअं उन में का बि फ़नी कोताही न रहे। उहे मुस्तक़बिल जे ख़तरनि खां बि वाक़िफ़ हुआ, इन करे उन सिंधी ॿोली जे लाइ हिकु असुरक्षा जो अहसास बि महसूसु कयो, जेको हिन शेर में ॾिसणु अचे थो कि अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। छो जो जॾहिं ॿोली मरंदी आहे त उन सां गॾु उन जी सकाफ़त, कल्चर, उथणी वेहणी, लोक साहित्य, साहित्य ऐं उहा क़ौम पिणु ख़तमु थी वेंदी आहे। इहो तसवुरु करणु शाम जे लाइ ॾाढो ॾुखियो हुयो। शाम माक बिन राबेल ऐं दोहा में सोरठा लिखिया आहिनि, जेके नज़्म जी सूरत में आहिनि। मात्राउनि ऐं काफ़ीअ जे लिहाज़ खां दोहा ऐं सोरठा बि आहिनि। शाम उन नज़्मनि खे उनवान बि ॾिना आहिनि। हिकु नमूने ॾिसो, इहो शेर पढ़ी चुका आहिनि, सिंध खे कोन छॾाए सघे, मां हिन खे हिते छॾियां थी। हिकु सुंदर हाइकू ॾिसो, मां ॾिनसि पए मार, पोइ बि चिंबड़ी माउ खे सॾु कयो पए जो ॿार। दर खड़कायो वाओ, खोलियुमि पर कंहिंखे खिली, चवां त अंदरि आ। हिन हाइकुनि में सिंधी माहौल समायल आहे, किथे किथे जदीद ज़िंदगी जा बि अक्स आहिनि। हाइकू जे घाड़ेटे में बि शाम जी तख़लीक़ी खोजना, मुशाहिदो सभु चोट ते आहिनि। मार खाईंदड़ ॿार खे माउ खे चिंबड़ी सॾु करणु केतिरो न दिलि खे छुए थो। शाम जी माक फुड़ा, पंखड़ियूं ऐं रंग रती रहर, रोशन छांवरो, जेको बि किताबु पढ़ो, शाइरी जे सहर ऐं जादू खां पाण खे बचाए नथो सघिजे। हिननि जी समूरी शाइरी ते गज़ल छायल आहे। हूअं त इन जंहिं बि सिंफ़ में लिखियो आहे उन में माहिर जे ई अंदाज़ में लिखियो आहे। शेख हयाज़, नारायण श्याम, हरी दिलगीर, अब्दुल करीम गदाई, न्याज़ हुमायूनी, इमदाद हुसैनी ऐं शमशेर अल हैदरी इन्हनि जदीद शाइरनि मां आहिनि, जन गज़ल जहिड़े धारी सिंफ़ खे सिंधी माहौल में विधो, मंजसि रवायती रुमानवी मौज़ुनि बदिरां जदीद ज़िंदगी जूं पेचीदगियूं ऐं इनकलाबी मौज़ू बि शामिल कया। आख़िर में हिकु पहलू, मां साइकोलॉजिस्ट आहियां, त मां हुननि जी शाइरी में अहिड़ा नफ़्सियाती पहलू ॻोल्हण जी बि कोशिशि कई आहे। त हिकु पहलू हुयो नरगिसियत, जंहिंखे नार्सिज़म चइबो आहे। इल्मु नफ़्सियात जो हिकु ख़ासि इस्तिलाह आहे, जंहिंमें इन नाले जो मफ़हूम हिकु क़दीम यूनानी देवमालाई किसे तां वरितल आहे। उन में क़दीम यूनान में हिकु शहज़ादो नरगिस जे नाले सां हुयो, जंहिं हिकु दफ़ो कंहिं तालाब में पंहिंजो जॾहिं मुंहुं धोइण लॻो त हिन पंहिंजो जीअं चहिरो ॾिठो तो ही फॉल इन लव विथ हिमसेल्फ। उन खां पोइ उन कंहिं बि औरत जी मोहबत क़बूल न कई, उहो पंहिंजे पाण खे ई प्यारु कंदो हुयो। मां इन नरगिसियत वाली कैफ़ियत खे ॾिसण जे लाइ कोशिशि कई त हिन कहाणी खां पोइ नरगिस जो वजूद पियो। हिन ॾंद कथा खे नफ़्सियात में वसी मायने ॾिनी वई आहे। पंहिंजो पाण सां मोहबत हर शख़्स खे हूंदी आहे, पर साण गॾु हिन जो तालुक़ तख़लीक़ी अमल सां बि आहे। फ्राइड चयो आहे त हिन दुनिया में हर शख़्स कंहिं न कंहिं हवाले सां नरगिसी ज़रूरु हूंदो आहे। हिन अहसास जी घणे मिक़दार जी मौजूदगी एहसास बरतरी ऐं तकबर पैदा करे थी, ऐं घटि मिक़दार जी मौजूदगी इंसान खे ॿिए जी तकलीफ़ खे साराइण जे जोगे बणाए थी। अहिड़े जज़्बे जी मां जॾहिं ॻोल्हा कई त नारायण श्याम वटि मूंखे इहो जज़्बो मिलियो। जीअं आहे रिसालो शाह जो, जीअं शाम मां खणी वेठुसि। रिसालो शाह जो, जीअं शाम मां खणी वेठुसि, कयो हो पह को पतंगनि, अची किरिया थे बतीअ तां। याने शाह जे रिसाले खे उन्हनि अहमियत अहिड़ी ॾिनी आहे कि पतंगा बि अची करे रोशनी छॾे करे हुन ते किरिया। अहिड़ो ई जज़्बो शाह साईं बि ज़ाहिर कयो आहे कि जो जेतो बैत भाया से आयतूं आहिनि, ऐं इन ई जज़्बे जो ज़िक्र तकब्बुर वाले स्टाइल में तव्हांखे ग़ालिब में भी मिलंदो कि हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे, कहते हैं कि ग़ालिब का है अंदाज़े बयां और। इहो तकब्बुर वाले में आहे, हो ॿिए खे साराइण वारे में आहे। आख़िर में मां शाइर खे सलाम कंदे पंहिंजी जज़्बाती तख़लीक़ खे बंदि कयां थी। थैंक यू। डॉक्टर नादिया बसंत नारायण श्याम जी शाइरी जा केतिरा रंग पेश कया। उन जी शाइरी जो थाह पाइणु तमामु सवलो कमु न आहे, काफ़ी ॾुखियो कमु आहे, छाकाणि त शाम खे उस्ताद शाइर ऐं शाइरनि जो शाइर करे बि लेखींदा आहिनि। संदसि शाइरी जो जेकॾहिं अंग्रेज़ीअ में तर्जुमो करे दुनिया वारनि जे अॻियां पेश कजे हा त जेकर अदब जा पारखू
आलमी सतह ते इहो फ़ैसिलो पाण करे सघंदा त शाम जी शाइरी जो मुक़ाम ऐं मयार केॾो मुमताज़ आहे। इहा सिंधी जाती जी बदकिस्मती आहे जो असां अञा ताईं ईअं न करे सघिया आहियूं, पर ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अॼु जे हिन सेमिनार में या उनखां अलावा बि हाणे सिंधी जगत में इहा चुरपुर चालू थी आहे त असांजा जेके मुमताज़ साहित्यकार आहिनि उन्हनि खे ट्रांसलेट करे विश्व साहित्य जे साम्हूं आणिजे। शाम जी शाइरी जा जेके शेर असां ॿुधासीं उन मां हिकु ॿ शेर मूंखे तरी आया आहिनि, मां तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। सौंदर्य जे हिन में लिखियो अथनि हिकिड़ो, जोभन ऐं रूप साण उमंग अंग अंग में, मन में नचे उमंग नचे मन उमंग में। ऐं ॿियो, हल्की हल्की हीर ॾखण जी आई, जंहिं 100 सन्हड़ा तीर हलाए दिलि घाई, जंहिं 100 सन्हड़ा तीर हणी दिलि घाई, बिंबिरके जी महल फिज़ा बि भारी, वेही दिलि जी धीर अला तन्हाई। हिन सत्र जो जेको अध्यक्षता करे रहिया आहिनि उन्हनि खे मां हिननि ॿिनि शेरनि सां इनवाइट थो कयां त अची करे पंहिंजो उद्बोधन ॾियनि। शाम चयो, वक़्तु ईंदो जो मिलण खां ई परे हूंदुसि मां, मुंहिंजो भुलिजी बि कॾहिं कोन तो वीचार कयो, आऊं त हिकु आवाज़ फिज़ा में गुम थी वेंदो साए, मूंखे ॾिसण लाइ पोइ गगन में वाज घणा विझाए। सिक सां अॼु जे हिन सत्र जे अध्यक्ष श्री भगवान बाबाणीअ खे नींड थो ॾियां, अची करे ॿ शब्द पेश कनि। नारायण श्याम जे शाइरीअ जो जादू, इहो जादू परखण लाइ ऐं परखे करे ॿियनि ताईं पहुचाइण लाइ वॾे गहरे अभ्यास जी ज़रूरत आहे ऐं साॻे वक़्तु तमामु घणे वक़्त जी बि ज़रूरत आहे। भेण नादिया मसंद तमामु थोरे वक़्त में इहा ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाइण लाइ कोशिशि कई ऐं उन कोशिश में उहा काफ़ी हद ताईं कामयाबु रही आहे। वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे हुन पंहिंजो पेपर कुझु कट शाट करे तव्हांजे साम्हूं पेश कयो ऐं जेका ॻाल्हि पेपर में अचणु घुरिजंदी हुई उहा काफ़ी हद ताईं आई आहे। गज़लुनि या शेरनि में जादू जेको पैदा थींदो आहे उन जा ख़ासि आहिनि लफ़्ज़नि जो कतब आणणु, इश्तिहारा, इस्तारा, तशबीहूं। इन्हनि जो ज़िक्र जेकॾहिं पेपर में अचे हा त अञा वधीक नारायण श्याम ऐं ॿियनि शाइरनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे उहो क्लियर थी बीहे हा। जीअं भाउ विनोद आसूदाणीअ हिकिड़ो उदाहरण पेश कयो, लफ़्ज़ साॻे लफ़्ज़ अलॻि अलॻि मानाउनि में कीअं पेश कया आहिनि, कुंवारियूं लॻनि ऐं अॼु कुंवारियूं अखियूं। अहिड़ा नारायण श्याम जी शाइरी में काफ़ी उदाहरण आहिनि जेके शायदि पेपर जी लंबाई न वधे इहो ख़्यालु रखी करे भेण नादिया पेश न कया। ऐं नारायण श्याम हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिं शाइरी जी हर सिंफ़ ते लिखियो आहे, न सिर्फ़ु सिंधी सिंफ़ूं पर ॿाहिरियुनि सिंफ़ुनि खे बि सिंधीअ में खणी अची नए नाले सां पेश कयो। जीअं हाइकू, हाइकू खे हुननि तस्वीरुनि जे नाले सां सिंधीअ में पेश कयो। ऐं नारायण श्याम जेके हाइकू लिखिया आहिनि उन्हनि जी लेवल ते उन खां पोइ ॿियो को शाइर, घणनि शाइरनि कोशिशि कई आहे हाइकू लिखण जी पर पहुची न सघिया आहिनि जेका नारायण श्याम तस्वीरूं ॾे जेको नालो ॾिनो उन जे रूप में हाइकू न आया आहिनि। भेण नादिया काफ़ी सुठी कोशिशि कई, उन लाइ उनखे वाधायूं, धन्यवाद। मूंखे ख़ुशी थी रही आहे त हीउ सेशन जेको टाइम ॾिनल हो उन जे हिसाब सां बिल्कुलु सही तरीक़े सां ऐं सही समय ते ख़तमु थी रहियो आहे। मां थोरातो आहियां अॼु जे सेशन जी अध्यक्षता करण वारे भाउ भगवान बाबाणी साहिब जो, भेण नादिया मसंद जो ऐं महिमान श्री शमशेर सिंह नंदवाणी जो ऐं तव्हां सभिनी जो जिन सहयोग ॾिनो ऐं शांतीअ सां हिन सेशन खे पूरो करण में सहयोग कयो। महिरबानी।